बाबा तव्हां मूंखे यादि कयो? हा बाबा, तोखे यादि कयो। मूंखे इहो ॿुधाए त अॼुकल्ह तूं कहिड़ी दुनिया में थो रहे? बाबा, जे ॿार खे माउ जो प्यारु न मिलंदो उहो पंहिंजी दुनिया वसाईंदो आहे। अच्छा, पर तोखे कहिड़ी शइ सां कमी ॾिनी आहे? शोहरत, इज़त, पैसो, गाॾियूं, हर शइ त तोखे ॾिनी आहे। इन्हनि शयुनि सां जेकॾहिं माउ जो प्यारु मिले हा त आउं जीअं न हुजां। पर तूं पंहिंजी माउ खे जेकॾहिं पंहिंजी माउ सम्झी हा त ईअं कतई फील न करे। उन औरत खे आउं पंहिंजी माउ कीअं सम्झां जेका मुंहिंजी माउ जे मथां पहाज थी आई ऐं उनखे तव्हां पहाज बणाए हिन घर में खणी आया ऐं मुंहिंजी माउ खे तव्हां ज़हनी मरीज़ बणाए छॾियो। इहो त मुंहिंजो शरई हक़ आहे ऐं मां हुन सां शादी कई। ऐं जेकॾहिं शादी को गुनाह आहे त मूंखे ॿुधाए। पर मूंखे इहो ॿुधाए, तूं पंहिंजूं आवारा गर्दियूं लिकाइण जे ख़ातिर मूंखे छो तूं टारगेट बणाई? हक़ीक़त खे फेस करण वारा माण्हू बाबा वॾी दिलि वारा हूंदा आहिनि। पोइ तूं तस्लीम कर न त तुंहिंजे फार्म हाउस ते केरु केरु छोकिरियूं ईंदियूं आहिनि। बाबा, इहा ॻाल्हि तव्हां था मूंखे चओ त मुंहिंजे फार्म हाउस ते कहिड़ियूं कहिड़ियूं छोकिरियूं ईंदियूं आहिनि। हालांकि तव्हां हिन उमिरि में कहिड़ियूं रंगीन रातियूं गुज़ारींदा आहियो फार्म हाउस ते, इहे तव्हांखे ज़ेब ॾियनि थियूं। तो मुंहिंजो पीउ न आहे। मां जेको कुझु कयां पियो पाण कंदो आहियां। तूं केरु थींदो आहे मूंखे मुंहिंजी इन ॻाल्हियुनि खे विझाइण जो? काश तव्हां मुंहिंजा पीउ न हुजो हा। ऐं काश मां पंहिंजी शनाख़्त चेंज करे सघां। इन खां अॻु में जो मां कुझु तोखे चवां न त छा चवंदो तव्हां मूंखे छा चवंदो बाबा? ऐश अशरत गाॾियूं बंगला न खपनि मूंखे ही तव्हांजियूं गाॾियूं ऐं बंगला। मां जीअं पंहिंजी माउ जे पेटा हथे खाली आयो न, ईअं ई अॼाऊं सभु कुझु तव्हांजो छॾे वञा। गुडवार प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।